त इन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़िज़र अलैहिस्सलाम जो वाक़ियो पाण में हलियो। टे जेके आहिनि वाक़िया पेश आया। हिकिड़ो वाक़ियो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम सां गॾिजी करे ॿेड़ी ते सवार थियो ऐं ॿेड़ी जो तख़्तो भञी छॾियो। मूसा अलैहिस्सलाम एतिराज़ कयो, हे छा कई? सवारी न ॿेड़ी ते थियासीं, उनजो ई तख़्तो भञी छॾी। त हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम फरमाए त तूं जेको सब्र न करे सघंदे बाबा, मां तव्हां सां पहिरियां शर्त लॻायोमि त इन्नका लन तस्ततिया माय सब्र, तूं मूंसां सफ़र में सब्र न करे सघंदे। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, साईं भला हाणे छॾ, भला मोहलत ॾे। वरी उन खां बाद में अॻिते जॾहिं ॿेड़ी खां लथा, अॻिते ॾिठऊं त हिकिड़ो छोकिरो बीठो जवानी जे क़रीब। ख़िज़र अलैहिस्सलाम छा कयो, जो हिकिड़ो हथु हुनजी मुंडीअ में, ॿियो हथु हुनजे कंध में विझी मुंडी मरोटे करे मारे छॾियईं। जीअं अक मकड़े जो मुंहुं मरोटे मारींदा आहिनि न ॿार, ईअं हुनखे मुंडी मरोटे मारे छॾियईं। मूसा अलैहिस्सलाम खे वरी ज़हन में ख़्याल आयो, साईं हे छा कई, एॾो वॾो ज़ुल्म। त हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम चयोसि त अलम अकुल लक इन्नका लन तस्ततिया माय सब्र, साईं मां तव्हांखे चयो न त तव्हां सब्र न करे सघंदा। त हाणे मूसा अलैहिस्सलाम चयोसि त साईं तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, मां तव्हां सां शर्त कयो आहे, तव्हां जेको आहे पंहिंजी ॻाल्हि में सचा आहियो, पर हाणे आख़िरी मौक़ो ॾियो, इंसान दुकान शई बाधा फला तुसाहिबनी, साईं हाणे जेकॾहिं हाणे खां बाद में जेकॾहिं मां इतराज़ कयो न, पोइ ठीकु आहे, मूंखे कढी छॾिजां पंहिंजे मदरसे। सो वरी टियों वाक़ियो इहो पेश आयो त ॻोठ वारनि वटि पहुता, फवजदा जिदारन युरीदु अन यंक़ज़िफ़ क़ौमा, हुते ॾिठऊं त भित जेका आहे किरण वारी। ख़िज़र अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम भित खे बीह करे ठाहियो। पोइ हाणे हथ सां या जेको मज़दूरी करे कुझु बि हिन जी वज़ाहत कोन्हे, पर लिखंदा त पंहिंजे मौजज़े सां हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे हथ हणी करे हुनखे जो सिधो कयो त भित जेका सिधी थी करे बीह रही। मूसा अलैहिस्सलाम चयो त तूं चाहे त तूं भला हिननि खां कुझु माल त तलब करे सघे थो, साईं हिननि खां कुझु पैसा त वठी आ, मानी बि कोन खारायूं, तो हिननि जो कमु कयो। त ख़िज़र अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त साईं क़ाल हादा फ़िराक़ु बैनी व बैनिक, साईं हाणे जेको आहे अव्हां ऐं मुंहिंजे विच में जुदाई आहे। सोने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाह रहम करे मूसा अलैहिस्सलाम जे मथां, जेकॾहिं थोरो सब्र करे हा त अल्लाह पाक जहान जा केतिरा ई राज़ जेके आहिनि असांजे मथां खोलनि फरमाया। सो क़ुर फरमायो, हाणे उन्हनि जा जवाब जेका आहे सूरह कहफ जी आयत नंबर 78 खां अल्लाह पाक जेके आहिनि उन जा जवाब ॾिन फरमाया। फरमाईंदा अम्मा सफ़ीनतु फ़कानत लिमसाकीन यामलून फ़िल बहरी, जिते मूं इन ॿेड़ी जो तख़्तो भॻुमि उते जेको आहे ॻाल्हि इहा हुई त मसाकीन हुया, जेके ॿेड़ी हलाइण वारा हुया न, इहे जेके मिस्किन माण्हू हुया, ग़रीब हुया। इहे मिस्किन जेके आहिनि ॿेड़ी हलाए करे गुज़र सफ़र करे पंहिंजो रोज़गार कंदा हुआ। ऐं पोइ जेको आहे हिकिड़ो बादशाह हुयो ज़ालिम, जेको सिधी ॿेड़ी ॾिसे पई, जीअं न वोटनि जे अंदरि गाॾी पकड़ींदा आहिनि गवर्नमेंट वारा, त हू जेको सलामत ॿेड़ी ॾिसे पियो न त उनखे पकड़े करे पंहिंजे कंट्रोल में खणी पियो रहे। त हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जो तख़्तो भॻो ऐं उन खां बाद में जॾहिं उनजो इलाइक़ो गुज़री वियो या उहो ख़तरो टरी वियो त वरी उहो तख़्तो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम उनखे ॿेड़ी खे लॻाए ॾिनो। सो फरमाइयो इन जे करे त उहो जेकॾहिं इन जो ऐब न हुजे हा त उहो बादशाह उनजी ॿेड़ी ग़सब करे हा। हाणे बादशाह ॿेड़ी ग़सब करे हा त इन खां भलो न आहे जो ॿेड़ी ऐबदार हुजे, भला न हुजण खां ऐबदार हुजण त भली न। तंहिंजे करे जेकॾहिं इन में ऐब लॻायोसीं, इन जे करे ताकि जेको आहे पंहिंजी रोज़गार जो हिकिड़ो ज़रियो बची पवे, त इहो जेको आहे जाइज़ आहे। इन ते मौलाना मुनाज़िर हसन गीलानी आहे, हैदराबाद वारो, हिंदुस्तान वारो, दक्कन वारो, उन लिखियो त जॾहिं 1857 जे अंदरि जॾहिं अंग्रेज़नि जेको आहे इन मुस्लिमनि जे ख़िलाफ़ फसाद शुरू कया, एतिरनि हज़ारनि उलमा जा जेके लाश टंगिया पिया हुया दिल्ली खां वठी करे लाहौर ताईं, वणनि जे अंदरि उन्हनि खे फाही ते लटकाए छॾिया। उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, केतिरियूं उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, हता के उन्हनि जेको आहे शुरू खां वठी करे ज़रब हई इन तालीमी इदारनि जे मथां, छो त इंसान जो नसुल त उतां थो तयारु थिए न। हाणे तालीमी इदारे मां जेकॾहिं ॿार खे दीन जी तालीम मिलंदी त वॾो थी करे उहो दीनी बणजंदो, जे असांखे दीनी तालीम मिले त दीनी बणियासीं। ऐं जेकॾहिं तालीमी इदारे मां उन्हनि खे तालीम ई बुनियादी तौर ते बद अख़लाक़ी या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अॻियां पोयां करे ॿिनि शयुनि जो मक़सदु जेकॾहिं मिलंदो त पोइ ज़ाहिरा नसुल अहिड़ो तयारु थींदो जेको असां ॾिसूं था। हिकु जेको आहे हुननि जो मक़सदु जेको आहे पंहिंजो पेट भरणु आहे, ऐं ॿियो मक़सदु इहो आहे त कान कार न ॻोल्हे करे हुन शादी कयो बसि, ॿियो हिकिड़ो मक़सदु आहे। तालीमी इदारनि जा मक़सद वञी ॿार या त पेट भरियो, ख़िदमत वारो जज़्बो या इल्म हासिल करण वारो जज़्बो, या जेको आहे दीन खे क़बूल करण वारो, पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि दीन आणण वारो जज़्बो, इहे सभु जेके आहिनि फ़ुक़दान अची विया। क़ुर पढ़ण वारा इहे ॼट जेके आहिनि, जिन खे नमाज़ पढ़ण में न अचे, इहे बीह करे स्कूल में क़ुर पढ़नि था बीठा, पोइ उहे यालमुन तालमुन पढ़नि था, पोइ जहिड़ो पाण खे उन्हनि खे ईंदो तहिड़ो उन्हनि खे पढ़ाईंदा। मुला त स्कूल में रखनि कोन, मतां जेको आहिनि ॿारनि खे मुला करे छॾनि।
तंहिंजे करे अहिड़ो जटो रखंदा जंहिंखे ॿ टे अरबी जा लफ़्ज़ ईंदा पोइ उहो जेको आहे ॿारनि खे पढ़ाईंदो पोइ वाजिबी तौर ते बसि इहे ॿ टे लफ़्ज़ पढ़ाई हुन खां बाद में ख़तमु न दीन जो उन्हनि खे सुनास न को अकुल न को ज़रियो न का बि शइ इन जे करे उलमा जेके अॼु ताईं अहिड़े नज़रिए जा उलमा मौजूद आहिनि जेके चवंदा आहिनि अंग्रेज़ी पंहिंजी औलाद खे पढ़ाई न जेकर अंग्रेज़ी पढ़ाईंदो त इहा तव्हांजी औलाद तव्हांजी बद अख़लाक़ थींदी बेअदब तव्हांजो अदब करी बाक़ी हाणे रिज़्क़ अलाह जे हथ में जेकॾहिं इंसान खे लखनि रुपयनि जो मालिक हुजे ऐं ख़ुशी जेको आहे जहान में न हुजे त इहो रिज़्क़ केड़े कमु हर महीने असांजो हिकिड़ो दोस्त आहे तालुक वारो 70-80 हज़ार पगार अथसि माई बि जेका आहे मालदार पाण बि मालदार 22 तोला जेके आहिनि हुनखे शादी में निकाह में मिलियो 22 तोला 16 लखनि जूं गाॾियूं जेके खणी घुमंदा धंधा बंगला गाॾियूं रत जा गोड़ा रोज़ पंहिंजे घर जे अंदरि केतिरा ॾींहं थिया घर में चैन पवंदसि रोज़ानो फोन करे मूंसां रोईंदो वेही करे सही मां छा कयां मां वञा कयां यकीन जानो मस्त बेटा इहा ॻाल्हि आहे रत जा गोड़ा रोई थो चए थो सही मां कयां त कयां छा रन खे तलाक बि नथो ॾेई सघां जो ॿार थी पिया आहिनि घर बि नथो मोटी सघां जो पंहिंजे अबे अम्मा खां बि छॾाया वञ रन जे करे ऐं रन पंहिंजे पेकनि ते बि नथी वञे पर विच में चवंदो मुंहिंजे सभु पुलिस रात ते बीठो आहे त मूंखे ॿुधायो असांजो मक़सदु इहो आहे त इन ज़िंदगी जो फ़ाइदो इन खां माण्हू उहो ग़रीब ऐं मिस्किन भलो न आहे जेको ॿिनि वक़्तनि जी रोज़ी खाए घर में जेको बादशाह लॻो पियो हुजे जो परवाह ई न हुजे राति जो सुम्हे त बिना गोरियुनि जहिड़ी निंड अची वञे जो फजर ते बि खेले खेले करे उतारे इंसान जी ज़िंदगी जेका आहे ख़ुशी ॿी शइ आहे इंसान जी ज़िंदगी जी कामयाबी ॿी शइ आहे सो बहरहाल उलमा लिखियो आहे त अहिड़े नमूने सां जीअं ख़िज़र अलैहिस्सलाम हुननि जी ॿेड़ी जो तख़्तो भञी करे बचाई न अहिड़े नमूने सां जेकॾहिं कंहिंखे पंहिंजी औलाद में उमेद न आहे न त हुनखे इहो अंग्रेज़ी तालीम खां महरूम करे रिज़्क़ ऐं रोज़गार में लॻाएसि दीन जी तालीम में लॻाएसि इहो अहिड़ो रिज़्क़ ऐं रोज़गार या अहिड़ी दुनिया जी तालीम खे कम जी न आहे जेका सॼी ज़िंदगी बर्बाद करे अॼुकल्ह दुनिया जी तालीम वारा ॾिसो था पंहिंजे अबे मां ॾाढी था पढ़नि दीनी तालीम वारा पोइ बि जेके आहिनि पंहिंजे अबे मां जो ख़्यालु त कंदा पंहिंजे घर वारनि जो अख़लाक हुननि जे अंदरि हूंदो हुननि जे अंदरि कहिड़ो अख़लाक सभु आहे हिकु दुको तव्हांखे हज़ारनि में हिकिड़ो मिलंदो वरना मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो दुनिया जी तालीम जो बाबा हेतिरी जो तालीम कंहिं लख रुपया भरे करे पढ़नि था हाणे इन्हनि खे वरी सूरत में वसूल कनि डॉक्टर जेके थियनि था न 40-40 लख भरे करे सीट पंहिंजी वठंदा जेके मेरिट खां अलावा जेके हुते खणंदा पंहिंजी सीट हाणे 40 लख भरे करे जेको ठग ठग थींदो इहो सुभाणे माण्हू जा पेट न फाड़ींदो सराफ़ कमु बहरहाल मूं अर्ज़ु कयमि त जेकॾहिं के वॾे फ़ाइदे हासिल करण जे लाइ नंढो नुक़सान करणो पए त इन शइ जी इजाज़त आहे ख़िज़र अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम जे वाक़े में अल्लाह पाक खे सबक़ ॾियणु फरमायो सो क़ुरान फरमाए वकान वराअहुम मलिकुन यख़ुदु यामलून फिल बहर फरमाईं त ॼाणनि था उहे यामलून अमल कंदा मतिलबु इन खे ॿेड़ी खे हलाए कमाईंदा मिस्किन फ़ारत आइबा मां इरादो कयमि त इन जी ॿेड़ी खे इब्दार बनाया वकान वराअहुम मलिकुन यख़ुदु उन्हनि जे पोयां बादशाह पियो अचे जेको हर ॿेड़ी खे ग़सब पियो करे वरी जेको ग़ुलाम जो जवाब अचे थो अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह जी क़ुरान खे